नाज़रीन, यतीम ॿारनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां ॾहरकी में अल ख़िदमत फाउंडेशन ज़िले घोटकी तरफ़ां हिकु तक़रीब कोठाए यतीम ॿारनि सां गॾिजी रोज़ो इफ़्तार कयो वियो। उन सिलसिले में ॾहरकी मां पेश आहे रमेश कुमार जी रिपोर्ट। यतीम ॿारनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां ॾहरकी में अल ख़िदमत फाउंडेशन ज़िला घोटकी तरफ़ां हिकु तक़रीब कोठाए यतीम ॿारनि सां गॾिजी रोज़ो इफ़्तार कयो वियो, जंहिं में सियासी समाजी अॻुवाननि समेत शहरनि शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे ख़ैर मोहम्मद तुन्यो, डॉक्टर अमानुल्लाह बलोच, मोहम्मद ज़िशान, सिकंदर अबड़ो, साजिद दायो, नज़र अब्बास ऐं ॿियनि चयो त यतीम ॿारनि जो आलमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु यतीम ॿारनि जे ख़िलाफ़ बहबूद ऐं उन्हनि जे रोशन मुस्तक़बिल संवारणु आहे। आज हम जो है यहाँ पर 15th ऑर्फन डे सेलिब्रेट करें। ये वर्ल्ड ऑर्फन डे है, जिसमें हम यतीम बच्चों के साथ ये मिलकर आज़म करते हैं कि हम इनको पाकिस्तान के मुस्तकबिल का हिस्सा बनाएंगे और इनको ये जो रोशन चमकते सितारे हैं इनको जो है वो मेन स्ट्रीम में लेके आएंगे, ताकि जो पाकिस्तान की कल को ये खिदमत कर सकें और मेन स्ट्रीम में ये शामिल हो सकें। और हमारी ये बहसीयत कौम, ये हमारा फ़र्ज़ है कि हम इन बच्चों का हाथ थामें और इनको साथ लेके चलें। ही अॼु 15 रमज़ान मुबारक ते हिकु वर्ल्ड ऑर्फन डे जे तौर सां सेलिब्रेट कयोसीं। ही असां तक़रीबन 2015 खां सेलिब्रेट करे रहिया आहियूं, हर साल सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं हिन वक़्तु असां ही डिस्ट्रिक्ट घोटकी में तक़रीबन 222 ऑर्फन ॿार आहिनि जिन खे स्पॉन्सर करे रहिया आहियूं। इन में कुझु असांखे रीजन ऐं हेड ऑफिस खां बि स्पॉन्सरशिप आहे ऐं काफ़ी क़दर जेका आहे उहा एंग्रो फर्टिलाइज़र बि असांखे स्पॉन्सरशिप करे थी पई हिन प्रोग्राम में। ऐं अॼु जो ही जो ॾींहुं हुयो इहो एंग्रो फर्टिलाइज़र तरफ़ां स्पॉन्सर कयो वियो ऐं असां इन में एंग्रो फर्टिलाइज़र जा बि शुक्रगुज़ार आहियूं त हू असांजे हिन नेकी ऐं भलाई जे कम में इन बाहिम्मत ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ असां सां भरपूर ताउन करे रहिया आहियूं। बेसिकली इसका मकसद यही है कि हम इनके साथ मिल के और इनको मेन स्ट्रीम में लेकर आए। जैसे मज़हर साहब ने बताया कि जी इसको, इन बच्चों को हम अपना समझें, अपना, और इनको मेन स्ट्रीम में लेकर आएँ ताकि ये भी बाकी लोगों के साथ बाकी अपनी लाइफ जो है वो अच्छे तरीके से एक इस पाकिस्तानी शहरी होके गुजार सकें। ये 15 रमज़ान मुबारक वर्ल्ड ऑर्फन डे है, उसमें अल ख़िदमत फाउंडेशन ॾहरकी और एंग्रो फर्टिलाइज़र ने ये प्रोग्राम अरेंज किया है। मैं आप लोगों को बताता चलूँ कि इन बाहिम्मत बच्चों में से 4 हमारे बच्चे ऐसे हैं जो कि मरी में जो आगोश है, जो कॉलेज है बोर्डिंग, वहाँ पे अल्हम्दुलिल्लाह पढ़ रहे हैं। अहिड़नि प्रोग्रामनि ज़रिए अल ख़िदमत फाउंडेशन मुस्तक़ ऐं बेसहारा ॿारनि जो सहारो बणिजी उन्हनि खे मयारी तालीम, तरबियत ऐं इख़लाक़ी क़दरुनि जी सलाहियतनि खे उजागर करण लाइ हिकु रोशन ॾींहुं ॿारियो आहे। तक़रीर ज़ीर अहमद भट्टी, साजिद बलोच ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। कैमरामैन विजय कुमार सां गॾु रमेश कुमार, आवाज़ TV न्यूज़ ॾहरकी।